माफ़ कजो जेकॾहिं मां अव्हांखे थोरो डिस्टर्ब कयां। न न अहिड़ी का ॻाल्हि न आहे। मूंखे ईअं छो थो लॻे त तव्हां हिन कोड़ वरितड़ माशरे खां कॾहिं का शिकायत कंदे जज़्बातियत जो मुज़ाहिरो नाहे कयो। ईअं आहे या मां ग़लति आहियां? अड़े पा कहिड़ी निंड, तूं बि त कढ़ी पियो न। जंहिं तकलीफ़ मां तूं पियो गुज़री उन मां असीं बि त गुज़रूं पिया। हाँ खाला, कुछ गलत फैसला जिंदगी जी सभिनी खुशियुनि खे ॿुहारे वेंदा आहिनि। पापा ईअं नाहे जी अवां सम्झो पिया। हाणे तूं मूंखे सम्झाईंदे त छा सही आहे छा ग़लति आहे, ईअं न? मां कॾहिं बि ईअं न चाहींदुसि पापा त मुंहिंजे तरफ़ां तव्हां ते का आङुर खॼे। पोइ जेको इहो तो कयो आहे इहो छा आहे? मूंखे शायदि हिन वक़्तु हाणे ॻाल्हि न करणु घुरिजे हा। छो भला ईअं छो था सोचो? आई डोंट नो, पर मुंहिंजी दिलि चयो त मां तव्हां सां ॻाल्हायां। शायदि मूंखे बि हिन महिल कंहिं दोस्त जी ज़रूरत हुई। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।